अॼु जी हिन वीडियो में असां पढ़ंदासीं सबक नंबर 8 जंहिंजो नालो आहे होली। ठीकु आहे। हिन खां पहिरियां जेको असां लेसन पढ़ियो उनजो नालो हुयो सूफ़ी शाह इनायत जो मेलो। ठीकु आहे। त अॼु जी हिन वीडियो में असां पढ़ंदासीं सबक नंबर 8 जंहिंजो नालो आहे होली। पूरो लेसन पढ़ण खां पोइ इन में जेके मश्कूं अचनि थियूं, क्वेश्चन आंसर्स या मज़ीद जेके शयूं आहिनि इहे पाण इंशाल्लाह सॉल्व कंदासीं। त सभिनी खां पहिरियां रीडिंग कंदासीं, उन खां पोइ वरी उन्हनि शयुनि की तरफ़ हलंदासीं। ठीकु आहे। सबक 8 होली। होली हिंदू धर्म वारनि जो हिकु अहम धर्मी ॾिणु आहे। आगाटे ज़माने में हिंदुस्तान में हरनाकश नाले हिकु राजा राज कंदो हो। हिकु भेरे हुन पूॼा में दुआ घुरी त मूंखे अहिड़ी ताक़त मिले जो आऊं न तीर सां मरी सघां न तलवार सां, न घर जे अंदरि मरां न घर खां ॿाहिरि, न मूंखे को ज़मीन ते मारे सघे न आसमान ते, न के इंसान खां मरी सघां न जानवर खां, न ॾींहं जो मरां न वरी राति जो। चवनि था त हुन जी दुआ अघामी वई। राजा ताक़त जे नशे में अची ऐलान करायो त हाणे मूंखां वधीक को बि ताक़तवर न आहे, तंहिं करे अव्हां सभिनी खे मुंहिंजी पूॼा करणु घुरिजे। राजा खे पेलाज नाले हिकु पुटु हो। उहो जॾहिं वॾो थियो त राजा खेसि तालीम ऐं तरबियत लाइ उस्ताद वटि छॾियो। उस्ताद खेसि हिक ई पालणहार जी पूॼा करण ऐं उन खे ई मञण जी नसीहत कई। तॾहिं हुन इहो सम्झियो त मुंहिंजो पीउ हिन संसार जो ख़लकणहार न आहे। उहो सोचे हू माण्हुनि जे प्रचार करणु लॻो त हिन समूरी काइनात जो ख़लकींदड़ हिकु ख़ुदा आहे, उन जी पूॼा करणु घुरिजे। जॾहिं राजा ॾिठो त संदसि पुटु संदसि राज खे गुमराह करे रहियो आहे, तॾहिं पुट खे हुकुम ॾिनई त तूं इहा ॻाल्हि छॾे ॾे, पर हू न मुड़ियो। नतीजे में माण्हू राजा जे ख़िलाफ़ थी पिया ऐं पेलाज खे सचो भॻत सम्झण लॻा। राजा खे इहा ॻाल्हि न वणी ऐं हू पेलाज खे मारण लाइ सिटण लॻो। ठीकु आहे। हुन खेसि जबल जी चोटीअ तां धिको ॾियारियो, समुंड में ॿोड़े मारण लाइ लोड़ियो, पर हू बची वियो। राजा खे परेशान ॾिसी संदसि भेण होलिका वटि आई ऐं चयाईंसि त मूं वटि हिकु अहिड़ी चादर आहे जंहिंखे जेको बि पंहिंजे जिस्म ते वेड़ींदो तंहिंखे बाहि न साड़ींदी। तूं बाहि जो वॾो मच ॿाराए आऊं उन में उहा चादर वेड़े वेंदुसि। पोइ पेलाज खे चओ त जेकॾहिं तूं सच ते आहीं त हिन मच में घिड़। हू जॾहिं बाहि में ईंदो त सड़ी खाक थी वेंदो ऐं तुंहिंजी हुन मां जिंद छुटी पवंदी। राजा खे इहा ॻाल्हि वणी। हुन हिकदमि मच ॿारायो। होलिका चादर वेड़े वञी उन में वेठी। पेलाज बि धणीअ खे यादि करे मच में टपकी पियो। उन महल कुदरत सां हिकु वॾो तूफ़ान आयो। होलिका जी चादर उॾामी वञी पेलाज ते पई। होलिका सड़ी खाक थी वई ऐं पेलाज सही सलामत ॿाहिरि निकिरी आयो। माण्हू सच जी जय जा नारा हणण लॻा। ठीकु आहे। उन खां पोइ राजा हिकु ॿी सिट सिटी। हिन लोह जो हिकु वॾो थंभ बाहि में तपाए ॻाढ़ो करायो ऐं पेलाज खे ललकारे चयाईं त जेकॾहिं तूं सचो आहीं त हिन थंभे खे भाकुर पाइबी। जॾहिं पेलाज थंभे ॾांहुं ॾिठो त मथां उन जे हिकु माकोड़ी गुज़री रही हुई। पोइ हिन जो डपु ख़तमु थी वियो ऐं ड्रोड़े वञी थंभे खे भाकुर पाताईं। कुदरत सां थंभो ठका करे फाटी ॿ हद थी पियो ऐं उन मां नरसंग निकिरी निर्वार थियो। नरसंग जे जिस्म जो अधु शींहं जो अधु माण्हूअ जो हो। मतिलबु नरसंग हिकिड़ो अहिड़ी शइ अलाह साईं जे तरफ़ां अची वई जेका माना अधु शींहं हुई ऐं अधु जानवर हुई। सांझी थी त नरसंग राजा हरणाकश खे झले पंहिंजे गोॾनि ते रखियो ऐं दरबार जी चांठ ते वेही पंहिंजा नह संदसि छातीअ में खोपाए खेसि मारे छॾियाईं। पोइ हुन पेलाज खे हरणाकश जी गादीअ ते विहारियो। हिंदू धर्म जा पोइ लॻ होलिका जी सड़ी खाक थियण वारे ॾींहं ते
ख़ुशीअ में सच जी जय चई हर साल फगण महीने जी 12 तारीख़ ते धूमधाम सां होलीअ जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहिनि। ठीकु आहे बेटा। होलीअ जे मौक़े ते राति जो हर घर में बाहि जो मछु ॿारायो वेंदो आहे, जंहिंमें ॻाढ़े धागे सां वेढ़ियल अटे जो मिठो लोलो पचाइबो आहे। लोलो पची वेंदो आहे पर धाॻो अहिड़ियाण तौरु न सड़ंदो आहे। धागे जी सलामत हुजण खे सच जी जय चयो वेंदो आहे। होलीअ जे ॿिए ॾींहं ते धूड़ियो थींदो आहे। उन ई मौक़े ते हिंदू रंगनि जूं पिचकारियूं भरे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि ते उछले मोहबत ऐं ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहिनि। ठीकु आहे बाबा। हेसि ताईं तव्हांजी जेका रीडिंग हुई उहा थी सॼी कंप्लीट। उन खां पोइ तव्हांजो मश्क वारो जेको हिसो आहे उन जी तरफ़ हलूं था। जी त बाबा हाणे मश्क में तव्हां वटि पहिरियों हिसो आहे त 8 सवालनि जा जवाब ॾियो। हीअ तव्हां कुझु सुवाल आहिनि 7 खां 8। हिननि सुवालनि जा असां जवाबु जेको आहे सो तव्हांखे पढ़ायूं था। जी बेटा। त सुवाल नंबर पहिरियों आहे राजा हरनाकश कहिड़ी दुआ घुरी हुई? जवाब, हिन इहा दुआ घुरी त मूंखे अहिड़ी ताक़त मिले जो आऊं न तीर सां मरां न तलवार सां, न घर जे अंदरि मरी सघां न घर खां ॿाहिरि, न मूंखे को ज़मीन जे अंदरि मारे सघे न आसमान ते, न इंसान खां मरां न जानवर खां, न ॾींहं जो मरां न राति जो। ठीकु आहे बेटा। हीउ तव्हांजो पहिरियों नंबर सुवालु हो, हुनजो जवाबु। ॿियों आहे राजा हरनाकश जे पुट जो नालो छा हो? जवाब, राजा जे पुट जो नालो पहलाज हो। सुवाल नंबर टियों, पहलाज भगत पीउ जे ख़िलाफ़ छो थियो? जवाब, पहलाज जो पीउ पाण खे ख़ुदा सॾाईंदो हो, जॾहिं त पहलाज जे उस्ताद हिन खे सिर्फ़ु हिकु पालनहार जी इबादत करण ऐं उन खे ई ख़ुदा सम्झण ऐं उन जी वहदानियत जो सबक़ ॾिनो हो। उन ॻाल्हि ते पहलाज संदसि पीउ जे ख़िलाफ़ थियो हो। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ सुवाल नंबर चोथों, होलिका केरु हुई ऐं संदसि मौत कीअं थी? जवाब, होलिका राजा हरनाकश जी भेण हुई। संदसि मौत बाहि में सड़ी वञण सबबु थी हुई। सुवाल नंबर 5, होली कहिड़े महीने में मल्हाइबी आहे? जवाब, होली फगण महीने में मल्हाइबी आहे। ठीकु आहे बाबा। फगण दरअसल सिंधी जेके महीना हूंदा आहिनि, ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां हिंदी महीना बि हूंदा आहिनि, उन्हनि जो जेको आख़िरी महीनो हूंदो आहे उनखे फगण महीनो सॾियो वेंदो आहे। उन खां पोइ सुवाल नंबर 6 आहे होली जे ॿिए ॾींहं खे छा सॾिबो आहे? जवाब, होली जे ॿिए ॾींहं खे धूड़ियो सॾिबो आहे। सुवाल नंबर 7, राजा हरनाकश जो मौत कीअं थियो? जवाब, राजा हरनाकश जो मौत नरसंग जे हथां थियो हो, जेको अधु इंसान ऐं अधु शींहं हो। ठीकु आहे। ठीकु आहे बाबा। त हेसि ताईं तव्हांजा सुवाल थिया पूरा। उन खां पोइ ॿियों हिसो आहे हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमिलनि में कमाए। ठीकु आहे। तव्हां वटि 5 लफ़्ज़ आहिनि, उन्हनि खे माना लिखी ऐं जुमिलनि में कमाणींदासीं। ठीकु आहे। त अचो हिननि खे ॾिसूं। पहिरियों तव्हां वटि लफ़्ज़ अचे थो खलकणहार, जंहिंजी माना आहे पैदा कंदड़, मतिलबु अलाह साईं। जुमिलो कीअं ठहंदो? असांजो खलकणहार अलाह ताला आहे। खलकणहार खे अंडरलाइन करे छॾिजो। नंबर 2 आहे त फगण, साल जो आख़िरी महीनो। ठीकु आहे। हिन जी माना आहे हिंदू फगण महीने में होली मल्हाईंदा आहिनि। नंबर 3, संसार माना आहे जान। जुमिलो, हिन पूरे संसार जो मालिक हिकु अलाह ताला आहे। 4, जे जो मतिलबु आहे फतह। जुमिलो, होली सच जी जय जी ख़ुशीअ में मल्हाई वञे थी। उन खां पोइ 5, प्रचार माना मशहूरी। राजा हरनाकश जे मरण खां पोइ पहलाज जी प्रचार थी वई। ठीकु आहे बाबा।